बाज़ औक़ात जानवर खे रस्ते ते घिटियुनि ते ॿधो वेंदो आहे जंहिं सबबु जेको आहे सो वाट वेंदड़नि खे अज़ियत पहुचंदी आहे। ऐं बाज़ औक़ात ईअं थींदो आहे त जेके जानवर ज़िबा करण खां बाद में जॾहिं विरहायो वेंदो आहे उनजो जेको गिंद किचिरो ओझड़ी थी वई या ॿियो सामान थी वियो, मादो थी वियो, उहो जेको घिटियुनि में उछलायो वेंदो आहे या रस्तनि ते उछलायो वेंदो आहे, जंहिंजे करे आवाम ॾाढी परेशान थींदी आहे। इन हवाले सां असांजी रहनुमाई बि कंदा ऐं असांजी इस्लाह बि फरमाईंदा। ॿियनि मुसलमाननि जे हक़नि जो ख़्यालु रखणु ही इस्लाम जो हिकिड़ो वॾो अहम रुकन आहे। हर कंहिं जे हुकूक जो ख़्यालु रखिणो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, क़ुर्बानी जे जानवर जूं आलाइशूं थींदियूं आहिनि ऐं उहे आलाइशूं कंहिं कम जूं बि कुझु न आहिनि हूंदियूं, जीअं गुदूद निकितो, रतु निकितो वहण वारो, या के ॿियूं अहिड़ियूं जानवर जे अंदरि शयूं आहिनि जंहिंजो खाइणु हलाल न आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे इन्हनि खे उछलियो वेंदो, पर इहो तरीक़ो जो उन्हनि खे घिटी में उछले छॾिजे, जीअं असां मंज़र ॾिसंदा आहियूं जो जॻह जॻह ते ओझड़ी जेको आहे ऐं पंहिंजे गंद किचिरे समेत पई हूंदी आहे ऐं उते जेको आहे न ताफ़ुन अजीब बदबू पैदा थींदी आहे। इहो अमल क़तन दुरुस्त न आहे, छो त घिटी सभु मुसलमाननि लाइ आहे त उन में अचण वञण वारनि खे तमामु घणी तकलीफ़ थींदी ऐं मुसलमाननि खे ईज़ा खां बचाइणु वाजिबु आहे। ऐं अगरि ईअं कयूं जो पंहिंजे घर खां हटाए ॿिए कंहिंजे घर जे दरवाज़े ते रखे छॾियऊं त इहो त पोइ मतिलबु बिल्कुलु ग़लति अमल थी वियो, जो ॿिए मुसलमान खे बाक़ाइदा ईज़ा ॾियण वारो अमल आहे। उहो त क़तन इन ते जेको आहे राज़ी न थींदो। इन में अहले मोहल्ला खे बि ख़्यालु रखिजे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हर घर वारो क़ुर्बानी करे थो। अहले मोहल्ला ऐं अहिड़े वक़्त जे अंदरि जेके आहिनि कुझु इदारा आहिनि उहे सफ़ाई लाइ मुक़ररु हूंदा आहिनि, सो उन्हनि सां राब्तो करे आलाइशूं जेके आहिनि उहे कंहिंजे दरवाज़े ते या जेको आहे विच घिटी में या रोड रस्ते ते उछलाइण बजाए जिथे किचिरो उछलियो वेंदो आहे ओसि ताईं उछले अचनि, या पोइ जेके इदारा सफ़ाई ते मुक़ररु आहिनि उन्हनि खे घुरायो वञे। अहिड़ो अमल बिल्कुलु दुरुस्त न आहे जो उहे विच में काथे जंहिंसां ॿियनि मुसलमाननि खे जेको आहे तकलीफ़ पहुचे। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।